ही बसरनि जूं मुख़्तलिफ़ जिन्सूं आहिनि। ही गजर आहे, गाड़ी गजर। ही गजर जूं मुख़्तलिफ़ जिन्सूं आहिनि। कैरट, ही साॻी गजर आहे। हर कंहिंजी जेको आहे क्वालिटी, रंग, शेप में डिफरेंट आहे, साइज़ में। ही असांजो स्क्वाश आहे, कद्दू न सॉरी कद्दू न बल्कि टिंडो। हे जेको आहे असां हिन जूं काफ़ी वैराइटीज़ लॻल आहिनि। ही तव्हां ॾिसो, ही मुंहिंजे ख़्याल में सभु हाइब्रिड आहिनि। बहरहाल ॾाढो हिकिड़ो बहितरीनु सेटअप आहे तव्हांजे साम्हूं। वीडियो पसंदि लाइक एंड शेयर ज़रूरु कजो।